अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भलीकार माया राजा अल्ताफ़ाबासी हिमल पाण मौजूद आहियूं उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में, जिथे स्पोर्ट्स वीक मल्हाए पियो वञे। स्पोर्ट्स वीक में मुख़्तलिफ़ गेमूं रखियूं वियूं आहिनि, जंहिंमें हॉकी आहे, बैडमिंटन आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे। इन स्पोर्ट्स वीक में जेको आहे जेके शागिर्द ॿार जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे हिकु एंटरटेन कयो थो वञे। ऐं अचो त इन हवाले सां मौजूद हिते जेके उस्ताद आहिनि ऐं शागिर्द आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। दादू ईश्वरन जी महिरबानी जो हिते आया आहिनि ऐं असांखे टाइम ॾिनो अथनि। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू वॾे अरसे खां वठी रांदियुनि जा प्रोग्राम कराईंदो थो अचे। असां हिते जेको आहे हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, एथलेटिक्स, टग ऑफ वार, बैडमिंटन, टेबल टेनिस ऐं फुटबॉल जा मैचिस मुख़्तलिफ़ जेके क्लास आहिनि उन्हनि जूं टीमूं ठाहिराए ऐं हुननि में पाण में मुक़ाबला कराईंदा आहियूं। ऐं उन्हनि मुक़ाबलनि खां पोइ हर टीम ते जेके फाइनल खटींदा आहिनि उन ते असांजूं पॉइंटूं हूंदियूं आहिनि। पोइ उन्हनि पॉइंटुनि जे बुनियाद ते असां कॉलेज चैंपियन जो जेको आहे फ़ैसिलो कंदा आहियूं त हिन साल कॉलेज जो चैंपियन कहिड़े क्लास जी जेका आहे टीम आहे। जेको आहे रांदियुनि कराइण जो मक़सदु असांजो जेको आहे उहो हिकु मक़सदु असांजो हिकिड़ो वॾे में वॾो इहो आहे त असां हिकु सिहतमंद मुआशिरे खे जनमु ॾियणु था चाहियूं। छो जो हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो जेको आहे सिहतमंद जिस्म खे जनमु ॾींदो ऐं सिहतमंद जिस्म वरी आला दिमाग़ खे जनमु ॾींदो। जेको आहे असांजे रांदियुनि जे करे जेके ॿारनि में जेको आहे फिज़िक्स जेका आहे मज़बूत थी थिए ऐं फिज़िक मज़बूत थियण जे करे हुननि जी दिमाग़ी सलाहियतुनि में बि इज़ाफ़ो अचे थो ऐं हुननि में मुक़ाबले करण जी हिकिड़ी क़ुवत पैदा थिए थी, जेका हुननि लाइ दुनिया में ज़रूरी आहे त उहो पंहिंजो पाण खे मुक़ाबले लाइ पेश कनि ऐं उते उहो पाण में हार ऐं खटण जो जज़्बो रखनि, हार खे ख़ुशदिली सां मञनि ऐं ॿिए जी जीत खे जेको आहे उनखे माना मुबारक ॾियण में को बि आर महसूसु न कनि ऐं अॻिते लाइ वधीक तयारी कनि त जीअं असां मुक़ाबिलो कयूं। जेको आहे महिरबानी। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू हर साल जीअं हिन साल भी प्ले फॉर पाकिस्तान हेल्दी पाकिस्तान उनवान के तहत स्पोर्ट्स जो मेगा इवेंट रखियो है, जंहिंजो बुनियादी मक़सद शागिर्दनि के अंदर उहे सलाहियतूं जैसा वो फैसलो करे सके तो, जैसा हूँ बेहतर समझी सके तो ऐं वक्त ते असरायतो फैसले करण लाइ हुन में सलाहियत पैदा थी थिए, उहे पैरामीटर पैदा था थियनि। त उन जे लाइ मुख़्तलिफ़ रांदियुनि जा सिलसिला रखिया विया आहिनि, जंहिंमें क्रिकेट आहे, हॉकी आहे, फुटबॉल आहे, टग ऑफ वार आहे, लॉन्ग जंप आहे, इंडोर गेम्स में जेको आहे सो बैडमिंटन ऐं टेबल टेनिस जे रांदियुनि जा सिलसिला रखिया आहिनि। उन्हनि सां शागिर्दनि खे बुनियादी तौर ते हिकिड़ी इहा मदद मिलंदी त हू पंहिंजी टीम जे लाइ वक़्त ते बहितर फ़ैसिलो करे सघंदा ऐं प्लस में पंहिंजे कॉलेज जो जेको आहे सो नालो रोशन करे सघंदा। गुज़िरियल जेको आहे सो जॾहिं खां उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू 1958 खां इस्टेब्लिश थियो आहे दादू जे अंदरि, त हर प्रिंसिपल इहो ई चाहियो आहे त रांदियुनि जो मैदान शागिर्दनि लाइ सजियलु हुजे, जंहिंमें शागिर्द पंहिंजी सलाहियतुनि खे उजागर कनि। त हिन साल बि साईं ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जेको असांजो प्रिंसिपल बि आहे उन हिकिड़ो वॾी अचीवमेंट रखी आहे त हर साल जेके बि असांजा प्रोग्राम थींदा आहिनि उन में असां स्पोर्ट्स इवेंट खे वधि में वधि जेको आहे सो अवलियत ॾींदा आहियूं ऐं बहितर इन लाइ उनखे सम्झंदा आहियूं त उन जे अंदरि हिकु त शागिर्दनि जी वधि में वधि पार्टिसिपेशन थींदी आहे, जंहिंसां शागिर्दनि में जेको आहे फ़ैसिले करण जी क़ुवत ऐं हुननि खे बुरे भले ऐं जी जेको आहे तमीज़ पैदा थींदी आहे। ॿियो डिसिप्लिन खे फॉलो कयो वेंदो आहे त शागिर्द पंहिंजे घर जे अंदरि हुजे, पंहिंजे ऑफिस में हुजे, पंहिंजे क्लासनि में हुजे या सफ़र में हुजे या पंहिंजे दोस्तनि सां हुजे, त हू डिसिप्लिन खे फॉलो करे उन रूल्स रेगुलेशन सां खे फॉलो कजे, जेके असांजा समाजी जेके क़ाइदा ऐं कानून उन्हनि खे फॉलो कजे। त हिते रांदि जे अंदरि ॿार खे उहो माहौल मिले थो जंहिंसां उन्हनि कानून खे ऐं क़ाइदनि खे उनखे फॉलो करण जो हिकिड़ो मौक़ो मिले थो ऐं ॿार जी ज़हनी तरबियत सां गॾु जिस्मानी तरबियत बि थिए थी। त तमामु घणा ख़ुशनसीब आहिनि दादू वारा जो उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे अंदरि हुननि जे जेको आहे सो लाइ हिकिड़ो बहितरु मौक़ो रखियो आहे। उमेदु कयूं था त ॿिया बि प्रोग्राम इन खां अञा वधीक शागिर्दनि जी जेको आहे सो रहनुमाई करण लाइ असां रखंदासीं, जंहिंमां शागिर्दनि खे वधि में वधि लाभ। साईं असां इन इवेंट खे बिल्कुलु बहितरीनु था सम्झूं ऐं नौजवान नसुल खे बहितरीनु लाड़ो ॾिनो वियो आहे। सिहतमंद मुआशिरे जे लाइ ॿारनि में रांदियुनि जो माहौल इंतिहाई आम आहे। तालीम सां गॾु इहे एक्टिविटीज़ हुअणु खपनि, सिहतमंद माहौल पैदा थींदो। नए नसुल जे लाइ इहो ई साॻियो पैगाम आहे त हीअ ॿार जेके असांजा हर पाड़े हर घिटी जो ॿारु आहे। दादू डिग्री कॉलेज असांजी दिलि आहे, दादू जी दिलि में अहिड़ा ॿार पैदा करे ऐं सॼे शहर में पकड़णु यकीनन इन इदारे जे प्रिंसिपल ऐं उस्ताद साहबान जो इन में वॾे में वॾो किरदारु आहे।
असीं उन्हनि जे इन्हनि किरदार खे सारायूं था एज़ अ शहरी समाजी वर्कर वालदेन जी हैसियत सां असांखे निहायत ई ख़ुशी आहे त असांजो डिग्री कॉलेज हींअर पूरी सिंध में मशहूरु आहे त भई इन तालीम सां गॾु एक्स्ट्रा जेके एक्टिविटीज़ आहिनि रांदियूं हुजनि ॿूटा हुजनि पोखण हुजनि हिकिड़ो माना जेको सुठो माहौल आहे सेहतमंद माहौल आहे उनखे फ़रोग़ ॾिए पियो डिग्री कॉलेज। असां पंहिंजे वालदेन खे शहरियुनि खे गुज़ारिश था कयूं त पंहिंजा ॿार हेॾे मोकिलिनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे सेहतमंद माहौल पैदा करण जे लाइ रांदियुनि तरफ़ बि जेको आहे माइल कनि ऐं तमामु हिकिड़ो ख़ुशी जहिड़ो माहौल मूंखे त अॼु जेको आहे अची पुछो त नौजवाननि खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी थिए। मां सलाम पेश थो कयां डिग्री कॉलेज दादू जे प्रिंसिपल साहब ऐं सभिनी उस्ताद साहबान खे जो अहिड़ो माहौल असांखे ॾिनो अथनि असांजा ॿार हिकिड़े सुठे तरफ़ वञनि पिया ऐं बुराइनि खां इलाही पासीरा थी वेंदा छो जो नशो ॾिसो था ॿार जॾहिं इन्हनि खां परे आहिनि तालीम खां ऐं इन्हनि रांदियुनि खां त पोइ उहे उन्हनि जो नशे जे तरफ़ लाड़ो थी वेंदो आहे ऐं ग़लति रांदियूं जेके जुआ जूं रांदियूं आहिनि उन्हनि खां बि हिननि खे जेको आहे बचाइण जो हिकिड़ो इहो ई वाहिद हल आहे त ॿारनि खे रांदियुनि तरफ़ आणिजे जीअं ॿार उन्हनि में एक्टिविटी हुजनि। साईं इहो निसाबी सरगर्मियुनि सां गॾु हम निसाबी सरगर्मियूं उन्हनि खे बि असां ओतिरो ई अहम सम्झूं था। ही रांदियूं जेके आहिनि से हम निसाबी सरगर्मी में अचनि थियूं ऐं बहितर माशरे जे तरफ़ हिकिड़ो क़दम आहे ऐं ही असल में जेके प्रोग्राम आहिनि इहे टैलेंट हंट प्रोग्राम आहिनि हिननि मां ई ॿारनि जो जेके टैलेंट आहे उभरी ज़ाहिर थींदो आहे ऐं उहो मुल्की लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते कमु ईंदो आहे ऐं उहे ॿार जेके आहिनि से पंहिंजो कामयाबी तरफ़ वधंदा आहिनि ऐं असांजे सरवाण साईं प्रिंसिपल साहब ऐं असांजी टीम उस्तादनि जी भरपूर पंहिंजो हिते तवजो ॾेई रही आहे दिलचस्पी वठी रही आहे ऐं ॿार पंहिंजा कामयाबी सां पंहिंजा प्रोग्राम कनि था पिया उन्हनि में काफ़ी वेझड़ाइप थिए थी ऐं उस्ताद शागिर्दनि जे विच में जेको को रिलेशन आहे इहो बि माना बहितर थिए थो। सो हिन निसाबी जेके हम निसाबी सरगर्मियुनि खे बहितर सम्झां थो ऐं अॻिते हली जेको आहे सो इनशाला ॿियनि कॉलेजिस में बि ईअं थिए पियो थो ऐं ॾाढी बहितर सेहतमंद हिकिड़ी एक्टिविटी आहे। असां में टैलेंट आहे असां खेॾी सघूं था जीअं त PSL में बि सिलेक्ट जेके थियो आहे हिकिड़ो दादू जो ज़ाहिद महमूद त ईअं ई माना छोकिरा टैलेंट पंहिंजो ॾेखारे PSL में सिलेक्ट थी सघनि था। असां हितां ई टैलेंट ज़ाहिर थींदो हितां ई छोकिरा निकिरंदा इंशाल्लाह। हिकिड़ो दादू वियो आहे ज़ाहिद भाई इंशाल्लाह हिकिड़ो ॿियो बि निकिरंदो आमिर खेॾी आयो आहे ईअं ई असां हिते टैलेंट आहे छोकिरनि में। जी बिल्कुलु अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि हर स्कूल में हर कॉलेज में अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि। इन इवेंट खे कीअं पिया ॾिसो ऐं अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि? तमामु सुठो इहे इनमें इहो छा इवेंट हर बार थियणु घुरिजनि ईअं ई थियनि ॿारनि जो कॉन्फिडेंस वधंदो। असांजा छोकिरा जेके आहिनि इन्हनि जी महिरबानी आहे अॼु असां मैच खटिया आहियूं। जी जी कंहिंखां खटियो? अॼु असां मैच खटिया आहियूं इंजीनियरिंग मेडिकल। माय नेम इज़ माजिद पंवर। असां सैयद बुखारी में पढ़ी रहिया आहियूं। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो स्पोर्ट्स वीक हली रहियो आहे ऐं असां सर वारनि खे थैंक्स के चवण वारा आहियूं त असां उन जा गॾु पढ़ाई बि हले थी पढ़ाई सां गॾो गॾु असांजो स्पोर्ट्स वीक बि आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त हे इवेंट ऑर्गेनाइज़ थिया स्पेशली जॾहिं कोविड में पूरो साल असां सफ़र कयोसीं ऐं स्पोर्ट्स इवेंट वधि में वधि सफ़र थिया त हाणे फिज़िकल एक्टिविटीज़ शुरू थियूं आहिनि ऐं इन सां असां कोविड में वधि में वधि सबक़ इहो सिखिया त जेको हेल्दी हूंदो उहो ई बीमारियुनि जो मुक़ाबिलो करे सघंदो ऐं जॾहिं असां ग्राउंड आबाद थींदा त माण्हू वधि में वधि इन में फिज़िकल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थींदा ऐं हेल्दी रहंदा।